असां वटि वरी दौर जाहिलियत बाबा साईं मोटी आयो आहे। असां वटि अॼु मुआससा मोतबर उहो आहे जेको दौर जाहिलियत में जीअं हूंदो हो। वॾो ज़मींदार, वॾो पथारीदार, ॿ टे 100 घोड़ा अथसि, रिढूं ॿकरियुनि जा घणा अथसि, माल ऐं दौलत घणी अथसि, वोटर घणा अथसि, कबीलो वॾो अथसि, सरदारू हुआ। नबी साईं इहो तसवुर ई ग़लति करे छॾियो। मुआशरे में तब्दीली आंदी, समाजी इनकलाब, मुआशरती इनकलाब कीअं आयो? आख़िरी ज़माने में साईं पंहिंजे बुरके मटाइण खां अॻु में हिन जहान मां ख़ुदा जी मुलाक़ात जे लाइ वञण खां अॻु में हिकिड़ो लश्कर ठाहियो। हालांकि साईं जे साहबनि में वॾा नाले वारी शख़्सियत मौजूद हुई। साईं उन लश्कर जो सालार ठाहियो हज़रत उसामा बिन ज़ैद, उम्र में भी नंढो ऐं गुलाम जो ॿारु। साईं हुन जे दिमाग़ में इहा हवा कढणु पिया चाहिनि, हुन जी ज़हनी तरबियत करणु पिया चाहिनि, समाजी इनकलाब आणणु पिया चाहिनि त अगरि सलाहियत हिकु ग़ुलाम जे पुट नौजवान में आहे त मां अल्लाह जो महबूब जेको अल्लाह जी मर्ज़ीअ खां सवाइ कोई कमु न कंदो आहियां, उसामा बिन ज़ैद खे उन लश्कर जो सालार बणाए वॾनि सरदारनि ऐं सरदारनि जे पालियल छोकिरनि खे उन जी कमान में इस्लाम जे लश्कर में मोकिले थो सघां। मको फता थियो पहुची विया साईं। बिलाल काथे आहे? बिलाल वीचारो परते बीठो हो। साईं पंहिंजे तब्दीली थी वई आहे, अबाणे शहर मोटी आया आहिनि। साईं जा पाड़ेसरी, साईं जा नानाणा, साईं जा ॾाॾाणा, मिट माइट अज़ीज़ करीब, ओ मके जा माण्हू अची गॾु थिया। नमाज़ जो टाइम, बुत भॼी विया, काबो पाक थी वियो। अली मौला साईं जे कुल्हनि ते सवार थिया। असांजो ख़तीब ज़ाकिर साहब इहा ॻाल्हि त ॿुधाईंदो, पर ॿी ॻाल्हि जेका समाजी इनकलाब, जेको मुआशरती इनकलाब, जेका तब्दीली, साईं बिलाल काथे आहे? हज़रत बिलाल वीचारो कुंडड़ी अची वञी बीठो। मां पानी जो ॿार हिते बीठो आहियां, सीधी माण्हू साईं मां हेॾे बीठो आहियां। साईं जो बिलाल ओरिया, हज़रत बिलाल ओरिया। साईं जो पंहिंजी ड्यूटी न ॾींदे छा? हज़रत बिलाल जी ड्यूटी तव्हांखे ख़बर? मां को शेर पढ़ूं न, रह गई रस्म अज़ां रूह बिलाली न रही। हज़रत बिलाल वेझो आयो, साईं हुकुम। साईं जो नमाज़ जो टाइम, अज़ान फतेह मक्का, काबो पाक थी वियो। साईं जी रहमत जोश में साईं जिसे अॼु बि असां मां ॾींदो। साईं जो हा। बिलाल वरी हेॾे होॾे पिने हले, छिप हुजे को पथर हुजे जंहिं में असां न ॾिए। साईं जो न जेको पथर वथर न ॻोल्ह। साईं काॾे वञो? नबी साईं जो आवाज़ आयो, बिलाल काबे जी छत ते चढ़, काबे जी छत ते चढ़। हज़रत बिलाल टेकूं सही हाणे काबतुल्लाह शरीफ़ जी छत ते चढ़ी। इन खां अॻु में जो कननि में आङुर रखी अल्लाहु अकबर बुलंद करे साईं जो आवाज़ गूंजो। साईं जो बिलाल तूं जा इहे पगड़ियल मिटी हणा कारा पेर काबे जी छत ते ॾेखारे, मां दुनिया वारनि खे मके वारनि खे ॾेखारण थो चाहियां त अल्लाह जे तरफ़ सॾण वारे बिलाल जा पेर मथे रहनि, मके जे सरदारनि जी पगुनि ऐं पटकनि जा तुरा हेठि। मगी तकब्बुर गुरूर खे मलिया मेट करे सहरा जे बाबे समाजी इनकलाब आंदो त भलो उहो आहे जंहिंजो किरदारु